सिज असांजे निज़ाम शमसी जी दिलि आहे जेको हिकु बाल वांगुरु गोल ऐं गैसुनि सां भरियल आहे। सिज जी कशिश सकल ई पूरे निज़ाम शमसी खे गॾु खणी हले थी ऐं साइंसी तहक़ीक़ मूजिबि सिज 100,000 लखनि सालनि खां ॿरंदो ई रहियो आहे ऐं उन खां पोइ बि 15,000 भेरा वधीक अरसो ॿरंदो ई रहंदो त बि सिज जी भड़कंदड़ गर्मी घटि न थींदी। सिज रोशनी आहे, सिज उस आहे, सिज गर्मी आहे ऐं सिज हिन ग्रह जी ज़िंदगी आहे। सिज ऐं धरतीअ जो पाण में ॻंढापो मौसमुनि खे तब्दील करे थो, माहौलियात सां सिधीअ रीति तालुक़ु रखे थो ऐं हिन काइनात जे अंदरि असांजे सिज जहिड़ा अरबे अहिड़ा सिज आहिनि जेके खीर धारान रस्तनि ते फैलियल आहिनि। हिन ग्रह जे सिज मुतलिक़ वधीक ॼाणण लाइ पहिरियों भेरो नासा पारां सिज खे छुहण जो ऐलान कयो वियो आहे। अमरीकी खिलाई इदारे नासा पारां ईंदड़ साल यानी साल 2018 में सिज जे वेझो वञण ते तहक़ीक़ करण जो ऐलान थी चुको आहे। उन तहक़ीक़ लाइ नासा पारां सिधीअ रीति सिज सां अखियुनि में विझी ॾिसण लाइ हिकु खिलाई जहाज़ उमाणियो वेंदो। उमाणे वेंदड़ खिलाई जहाज़ मुतलिक़ नासा जो चवणु आहे त खिलाई जहाज़ सिज खां 40 लख किलोमीटर मथां ई ते उॾाम कंदो। नई तहक़ीक़ में सिज तरफ़ उमाणे वेंदड़ नए जहाज़ मुतलिक़ इहो बि चयो पियो वञे त हिन वक़्त ताईं जे तजुर्बनि में को बि अहिड़ो जहाज़ न बणायो वियो आहे जेको एतिरी गर्मी तव ऐं ताव खे बर्दाश्त करे सघे हा। नासा जो ईंदड़ साल नई तहक़ीक़ लाइ उमाणजंदड़ जहाज़ जो मक़सदु हिकु तरफ़ शमसी तूफ़ाननि जी अॻकथी करणु आहे त वरी ॿिए तरफ़ सिज जी गर्मी ते बि तहक़ीक़ करणु आहे ऐं साॻे ई वक़्तु सिज मां फुटंदड़ रोशनी वारे राज़ तां बि परदो खणणु आहे। नासा हिन मिशन खे सोलर प्रूब प्लस जो नालो ॾिनो आहे ऐं उन मिशन में खिलाई शटल 10 फुट डिघी हूंदी जेका उन तजुर्बे जी हासिलात लाइ कमु ईंदी। नासा पारां थींदड़ हिन नई तहक़ीक़ जो मक़सदु इहो बि आहे त निज़ाम शमसी जे हिन वक़्त ताईं लिकल राज़नि खे पधिरो कजे, तारनि मुतलिक़ वधीक ॼाण हासिलु कजे ऐं ज़मीन ऐं निज़ाम शमसी मुतलिक़ राज़नि तां बि परदो खणिजे। सिज खां ॿाहिरि कोरोना ताईं वेंदड़ खिलाई जहाज़ खे 5 लख डिग्री सेंटीग्रेड गर्मी पद जे रूबरू थियणो पवंदो ऐं खिलाई जहाज़ खे 5 इंच थुल्हे कार्बन कंपोज़िट सोलर शीट सां ढकियो वेंदो त जीअं खिलाई जहाज़ सिज जे तेज़ किरणनि खां महफ़ूज़ रही सघे। यादि रहे त नासा पारां ही पहिरियों खिलाई मिशन आहे जेको कंहिं तारे तरफ़ मोकिलियो पियो वञे, जॾहिं त नासा हिन तहक़ीक़ खे प्रोफेसर यूजेन जी ख़िदमतुनि जे एतिराफ़ लाइ शुरू करणु वञी रहियो आहे। इहो बि यादि रहे त नासा लाइ ही पहिरियों मौक़ो आहे जॾहिं हुन पारां उन मिशन खे ज़िंदा शख़्सियत जे नाले कयो वियो आहे। नासा जे 2018 में सिज जे वेझो वञण वारी तहक़ीक़ खां अॻु इहो बि यादि रहे त नासा पारां क्यूरोसिटी ज़रिए मरीख़ ते पहुच हासिलु कई वई हुई, जिथे क्यूरोसिटी खिलाई मशीन मरीख़ ते खॾूं हणी उते ज़िंदगी जा आसार ॻोल्हिया हुआ। उन तहक़ीक़ खे बि कामयाबु करार ॾिनो वियो हो, जॾहिं त सिज ते नई तहक़ीक़ लाइ बि नासा पुरुमीद आहे त खेनि घणनि लिकल राज़नि जी ख़बर पवंदी। नासा हिन तहक़ीक़ में कामयाबु वेंदो या न, सिज जी रोशनी, सिज जी गर्मी मुतलिक़ ऐं ॿियनि लिकल राज़नि जी केतिरी अॻिते हली सुध पवंदी, इहो तजसुस अञा बरक़रार आहे, पर एतिरो ज़रूरु आहे त अॼोके इंसान जो हड़नी लिकल राज़नि तां परदो खणण जो सफ़र बहरहाल जारी आहे।